खबर शामिल कंदासीं। पाकिस्तान आमिर तांबा जी फायरिंग में भारत जे मुलविस हुजण जो शक ज़ाहिर कंदे चयो त भारत पहिरियां बि पाकिस्तान में सीधो संओं क़त्ल जी वारदात में मुलविस रहियो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त भारतीय दहशतगर्द सरबजीत सिंह ते हमले में मुलविस आमिर तांबा जी फायरिंग में भारत जे मुलविस हुअण जो शक आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। पाकिस्तान आमिर तांबा जे फायरिंग में भारत जे मुलविस हुजण जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे त भारत पहिरियां बि पाकिस्तान में संओं सिधो क़त्ल वारे वारदात में मुलविस रहियो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त भारतीय दहशतगर्दी सरबजीत सिंह ते हमले में मुलविस आमिर तांबा जे फायरिंग में भारत जे मुलविस हुअण जो शक आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त पुलिस आमिर तांबा ते फायरिंग वारे वाक़िए जी जांच करे रही आहे, पर हुन वक़्त ताईं पुलिस जो शक भारत ॾांहुं वञी रहियो आहे, छाकाणि त उन खां अॻु बि आमिर तांबा खां अॻु भारत 4 क़त्ल जे वारदातुनि में मुलविस रहियो आहे। संदसि चवणु आहे त जांच मुकमल थियण ताईं इहो चवणु बहितर नाहे भारत जो अहिड़ो तरीक़ो रहियो आहे। इससे पहले भी जो 2-4 वाक़यात हुए उसमें इंडियन डायरेक्टली इन्वॉल्व था। पाकिस्तान के अंदर किलिंग्स में पुलिस इन्वेस्टिगेट कर रही है, लेकिन अभी तक उनका शक वही है जो आप कह रहे हैं। घरू वज़ीर चयो त बिजली जी क़ीमत तमाम घणी आहे। असांजो इजलास भी ओवर बिलिंग ते हो, जॾहिं त FIA लाहौर उन हवाले सां तमाम सुठो कम कयो आहे। लेस्को में 83 करोड़ यूनिटन जो ओवर बिल थियो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त सरकारी ऑफिसूं आम माण्हुनि खे ओवर बिलिंग करे रहियूं आहिनि, जॾहिं त 300 यूनिटन वारनि गरीबनि खे बि ओवर बिलिंग करे ज्यादती कई वई। हुन चयो त ओवर बिलिंग ख़त्म थियण ताईं मुहिम बंद न थींदी। सॼे पाकिस्तान में ओवर बिलिंग ते कम शुरू कयो वेंदो। अगर आपका बिल लेट से 20,000 आ रहा है और आपको पता भी नहीं है कि आपको पे 40,000 कर रहे हैं और ये हो रहा है और ये प्रॉपर प्लानिंग के साथ हो रहा है, तो इसको रोकना हमारा फर्ज है। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त हू एयरपोर्ट्स ते इमिग्रेशन काउंटरनि जो मसलो हल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। इंग्लैंड जे हेतिरो एयरपोर्ट ते बि इंतज़ार करणो पवंदो आहे, पर असां पंहिंजे हवाई अॾनि ते ईअं करणु नथा चाहियूं। हुन चयो त असां एयरपोर्ट्स ते एयरगेट्स ते बि कमु शुरू कयो आहे त जीअं इमिग्रेशन ऑफिसर खां पासपोर्ट स्कैन कयो वञे। इस टाइम हीथ्रो एयरपोर्ट जाते हैं तो वहाँ 2-2 घंटे भी वेट करना पड़ रहा है। वफ़ाक़ी घरू वज़ीर वधीक चयो त बलोचिस्तान में 8 पंजाबियुनि जे क़त्ल जी जांच जारी आहे। उन्हनि खे ज़ियारत जे वीज़ा ते वठी वञी रहिया हुआ। इंसानी स्मगलिंग ते बि कम हली रहियो आहे। अभी जो एक इंसिडेंट हुआ बलोचिस्तान में जिसमें 8 पंजाबी उनको कत्ल कर दिया गया, उनके भी जो 7 लोग थे जो उनको एजेंट से जो लेके जा रहे थे वो खुद भी उसमें मारे गए थे। संदसि चवणु हो त कराची में स्ट्रेट क्राइम जे हवाले सां इंस्पेक्टर जनरल सां राब्ते में आहियां ऐं सिधो पुलिस उन ते कम करे रही आहे ऐं रोज़ानो माण्हुनि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। हुन चयो त सोशल मीडिया बाबति कानून साज़ी थियण घुर्जे। बर्तानिया अमरीका में जेकॾहिं को कूड़ो ट्वीट करे त पकड़ियो वेंदो आहे। पाकिस्तान में ईअं थींदो आहे, कंहिं ते बि गंद न उछलाइण घुर्जे, उन ते कानून साज़ी थियण घुर्जे। संदसि चवणु हो त पाबंदी न हुजण घुर्जे, पर उन ते कानून हुजण घुर्जे। इहो मुंहिंजो हक़ आहे त जेकॾहिं को मोमिन ते कूड़ो इल्ज़ाम लॻाए त मां उन जे ख़िलाफ़ किथे बि वञी सघां थो। मोहसिन नक़वी चयो त पाकिस्तान अफ़गानिस्तान मुसलसिल राब्तो करे रहियो आहे। लॻभॻि समूरनि दहशतगर्दनि जे वाक़िअनि जो मास्टर माइंड या समूरे रथाबंदी अफ़गानिस्तान मां थी रही आहे। इहो हिकु संगीन मसइलो आहे ऐं उन ते कमु करे रहिया आहियूं।